नाज़रीन, यूसी गोपचाणी के मुख़्तलिफ़ ॻोठनि मां अञा ताईं बरसाती पानी निकाल न थियो आहे, जंहिं करे बेघर थी वियल ॻोठाणा दरबदरी वारी ज़िंदगी घरनि ते मजबूर आहिनि। रिपोर्ट कर रहा है मसूद ज़ंगेजो। सॼी सिंध जी यूनियन काउंसिल गोपचाणी जा मुख़्तलिफ़ ॻोठ, जिनमें ॻोठ यूनस मोची, सुलेमान ख़ासकेलीअ समेत केतिरा ई ॻोठ बरसातुनि खे 2 महीना गुज़री वञण बावजूद बि मुकमल पाणी हेठि आहिनि, जितां जा रहवासी हिन वक़्तु बि रोड किनारे खुले आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। उन सिलसिले में हितां जे रहवासियनि इंतज़ामिया पारां सार न लहण ऐं माली सहायता न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो। उन मौके ते चयो त आवाज़ टीवी वारनि जी महिरबानी जो असांजे ॻोठ ते आया आहिनि। जीअं त साम्हूं असांजो ॻोठ आहे, ॻोठ यूनस मोची, अंग्रेज़नि जे दौर खां वठी पुराणो ॻोठ आहे, जंहिंमें स्कूल आहे, 100 ॿार पढ़े थो, उहे सभु दरफ़दर लॻा पिया आहिनि। 3 किलोमीटर आस पास हिन में पाणी आहे। DC खे चयोसीं, AC खे चयोसीं, मुख़्तार कार खे चयोसीं, कंहिं बि असांजो मदद करण जे लाइ जेको आहे त तयारु न आहिनि। ऐं असां न असांजो को हद जो अमलदार आयो आहे, न को असांजो MP MLA केरु असां वटि आयो आहे। 300 माण्हू, 350 माण्हू हिन ॻोठ में रहनि था, जंहिंजा बच्चा सभु उस ते वेठा आहिनि। न उन्हनि खे कली बि कोन मिलियो आहे, न को राशन मिलियो आहे, का बि शइ न मिलियो आहे, कंहिं बि क़िस्म जो मदद न थियो आहे। को दौड़ ॻोठ मां यूनस मोची डिवीज़न शहर बेनाबाद असां ॻोठ जा रहासीं माण्हू, मिस्किन माण्हू। हिते अॻे बि असां ॻोठ ॿुढे असां कंहिं मदद न कई आहे। 200-300 घर ॻोठ में बर्बाद आहे। घर किराण के तबूर में सभु बचा उस ते वेठा। असां राय साहब या असां ख़ुदा में मदद कई वञे, कंहिं मदद न कई। अजरा न सदर न वज़ीर को बि लड़ी को असां कहिड़ो ॾोह कयो। अॻे असां ॻोठ सॼो 30 घर सॼा कंहिं मदद न कई। असां मिस्किन हिन ॻोठ को ज़मीनदार न, सभु हारी मज़दूर मिस्किन मज़लूमन। ख़ुदा जे वास्ते दस्तगीर असां मदद कयो, असांखे तंबू ॾियण वञनि। ॻोठ मां सभु बीमार थी पिया आहिनि। न ग़रीबन के को तंबू आहे, न चतुलान आहे, कुछ भी न आहे। को रोडन ते आहे, को शाखन ते पना वठी वेठल आहिनि। बराए महिरबानी ग़रीबन जी मदद कई वञे। असांजा नंढा नंढा बच्चा आहिनि, कमाइण वारो केरु कोन्हे। असां मज़दूर माण्हू, असां परेशान थी वियासीं। असां खाइण लाइ कोन, असां लाइ केरु बि लड़ी केरु कोन आयो। असांजे केरु बि चवे हद जो UC हुजे या काउंसिल हुजे या केरु हुजे, असां पुछा त करे या घटि में असांखे बच्चा आयो मुंहुं आयो छा आहे। वोटनि जे टाइम ते त 17 गाॾियूं भरे आया। बहरहाल फ़िलहाल असांजे हींअर असां वटि केरु बि अचण जे लाइ तयारु न आहे। न को केरु फोटो कापी थो वठे, त न ई केरु चए थो त तव्हांखे का शइ ॾींदासीं। जंहिंखे चऊं था सोचे थो असां वटि का बि शइ न आहे। कैमरामैन अमजद शेख सां गॾु मसूद ज़ंगेजो, आवाज़ न्यूज़ गोपचाणी।